मलिर मां ख़बर ॾींदा हलो त क़ुर्बानी वारी ईद जे सिलसिले में जानवरनि जी पिड़ी कराची जे लाइ के नादरन बाईपास वटि 1200 एकड़नि ते 25,000 क़ुर्बानी जे जानवरनि जी पिड़ी लॻाई पई वञे। इन सिलसिले में एडमिनिस्ट्रेटर शाहब अली मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे वधीक चयो त क़ुर्बानी जे जानवरनि जी पिड़ी में सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम विख विख ते पुलिस जूं चौकियूं क़ाइम कयूं वेंदियूं। हिन चयो त हलंदड़ साल क़ुर्बानी जे जानवरनि जी पिड़ी 1200 एकड़ ते मुश्तमिल हूंदी। 20 ब्लाक ठाया वया। क़ुर्बानी जे जानवरनि जी गुंजाइश 3,50,000 रखी वई। जदीद तर्ज ते पिड़ी क़ाइम कई वई आहे। हलंदड़ साल क़ुर्बानी जे जानवरनि जी पिड़ी जूं तयारियूं मुकमिल कयूं वयूं आहिनि। क़ुर्बानी जे जानवरनि जे पहुचण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। शहरी बि जानवरनि खे ॾिसण लाइ अचनि था। इंतज़ामिया डॉक्टरनि जो बि बंदोबस्त कयो आहे। सख़्त सिक्योरिटी निज़ाम क़ाइम कयो वियो आहे। जगह जगह ते सिक्योरिटी जा इंतज़ाम कया विया आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।